मीरपुर माथेलो वेझो ॻोठ गुलाम हुसैन लगारी वासी ज़ाल मुड़स जा भारत जे इलाइक़े जैसलमर मां लाश हथाया आहिनि। रवि कुमार ऐं संदसि घरवारी बाई जा 6 ॾींहं पुराणा लाश हथाया आहिनि। वारसनि जो चवणु आहे त ज़ाल मुड़स हिकु हफ़्तो अॻु कावड़ जी घरां निकिरी विया हुआ। आगाह कयूं पिया ख़बर जे हवाले सां मीरपुर माथेले वेझो ॻोठ गुलाम हुसैन लगारी वासी ज़ाल मुड़स जा भारत जे इलाइक़े जैसलमेर मां लाश हथाया आहिनि। रवि कुमार ऐं संदसि घरवारी बाई जा 6 ॾींहं पुराणा लाश हथाया आहिनि। वारसनि जो चवणु आहे त ज़ाल मुड़स हिकु हफ़्तो अॻु कावड़ जी घरां निकिरी विया हुआ। अपडेट कयूं पिया अहम ख़बर जे हवाले सां मीरपुर माथेलो मां, जिते ॻोठ गुलाम हुसैन लगारी वासी ज़ाल मुड़स जा भारत जे इलाइक़े जैसलमेर मां लाश हथाया आहिनि। रवि कुमार ऐं संदसि घरवारी बाई जा 6 ॾींहं पुराणा लाश हथाया आहिनि। इन हवाले सां वारसनि जो चवणु आहे त ज़ाल मुड़स हिकु हफ़्तो अॻु कावड़ जी घरां निकिरी विया हुआ। मीरपुर माथेले ॻोठ गुलाम हुसैन मां ज़ाल नौजवान रवि कुमार ऐं संदसि घरवारी बाई जा 6 ॾींहं पुराणा भारत मां लाश हथाया आहिनि। ज़ाल मुड़स हिकु हफ़्तो अॻु कावड़ जी घरां निकिरी विया हुआ। तफ़सील मालूम कंदासीं इन हवाले सां मीरपुर माथेलो मां सन टीवी न्यूज़ रिपोर्टर अशरफ शाह खां। अशरफ शाह, ज़ाल मुड़स जा लाश हथ कया विया आहिनि भारत जे इलाइक़े मां, छा तफ़सील आहिनि? माथेलो भरिसां ॻोठ गुलाम हुसैन लगारी वासी घरां कावड़ जी निकितल ज़ाल मुड़स जो भारत जे शहर जैसलमेर वारे इलाइक़े में लाश मिलिया आहिनि, जंहिं जा सोशल मीडिया ते फोटो वायरल किया विया। गुलाम हुसैन लगारी वासी 17 वरनि जो नौजवान रवि कुमार पुट दीवान ऐं संदसि घरवारी बाई शांति जा लाश 6 खां 7 ॾींहं पुराणा ॿुधाया पिया वञनि। वारसनि जो चवणु आहे त नौजवान हफ़्तो अॻु वालिद सां कावड़ जी घरां निकिरी वियो हो, जंहिंजी आख़िरी लोकेशन खेंजू वारे रेगिस्तानी इलाइक़े में मिली हुई। वारसनि जो वधीक चवणु हो त नौजवान घर वारी समेत भारत जो बॉर्डर कीअं क्रॉस कयो ख़बर न आहे। सोशल मीडिया ज़रिए ॿिन्ही जे फौत थियण जा पिण इतला मिलिया आहिनि। सवाल इहो आहे त भारत जे बॉर्डर तां फौती जोड़े खे इजाज़त कीअं मिली। हाणे ॾिसजे त इंतिज़ामिया कहिड़े रुखनि सां जांच कंदी आहे। होॾां SSP घोटकी समीउल्ला सूर सां राब्ते करण ते ॿुधायो त मूंखे बि मीडिया जे ज़रिए ॼाण मिली आहे, भारत में थियल वाक़े जा तफ़सील न आहिनि मिलिया। असां मुख़्तलिफ़ रुखनि सां जाचे रहिया आहियूं। वॾी महिरबानी अशरफ शाह तफ़सील ॾियण जे लाइ।